नाज़रीन, ठटो मां ख़बर शामिल कंदासीं त ताजिर इत्तेहाद सिंध जे नायब सदर डॉक्टर कामरान कुरैशी जूं ख़िदमतूं साराह जोगियूं आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान मेहरुल्लाह बिरोही कयो। हुन चयो आहे त डॉक्टर कामरान कुरैशी हर ग़रीब मिसकीन माण्हूअ जी सार लहे थो। हुन वधीक चयो त इंक्रोचमेंट जो मसइलो हुजे या ताजिरनि जो को बि मसइलो हुजे, डॉक्टर कामरान कुरैशी हमेशह अॻु भरियो रही संदन मसइला हल कंदो आहे। ताज़ो ई हलंदड़ गर्मियुनि में अवाम लाइ हीट स्ट्रोक खां बचाव लाइ शहरनि लाइ कैंपूं क़ाइमु करे खेनि गर्मी खां बचाइण बि साराह जोॻो अमल आहे। हुन वधीक चयो त डॉक्टर कामरान कुरैशी ताजिर बिरादरी जो सरमायो आहे। ताज़ो ई ठटे वासियुनि सां वापदा जे कयल नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ धरणे में मौजूद शहरनि ते थियल केसनि में भी शहरनि जी भरपूर मदद करण ते खेसि ख़िराज पेश कयां थो ऐं उम्मीद ज़ाहिर कयूं था त डॉक्टर साहब अवाम जी ख़िदमत जारी रखंदो।